हेडलाइन्स समझूं अवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अॼु क़ौम खे ख़िताब करण जो इम्कान आहे। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म अॼु क़ौम खे ख़िताब कंदो। ज़रियनि मूजिबि मुख़्तलिफ़ मामलनि ते क़ौम खे एतमाद में वठंदो। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म लांग मार्च समेत मुल्की सूरतहाल ते बि ॻाल्हि ॿोल कंदो। आगाह कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे अॼु क़ौम खे ख़िताब करण जो इम्कान आहे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म अॼु क़ौम खे ख़िताब कंदो। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ मुख़्तलिफ़ मामलनि ते क़ौम खे एतमाद में वठंदो। आगाह कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ लांग मार्च समेत मुल्की सूरतहाल ते बि ॻाल्हाईंदो। आगाह कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे अॼु क़ौम खे ख़िताब करण जो इम्कान आहे। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म अॼु क़ौम खे ख़िताब कंदो। ज़रियनि मूजिबि मुख़्तलिफ़ मामलनि ते क़ौम खे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ एतमाद में वठंदो। ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ लांग मार्च समेत मुल्की सूरतहाल ते बि ॻाल्हाईंदो।